ब्रेकिंग न्यूज़ है कराची में अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रीजन के 39 ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। टास्क फोर्स जी सिफारिश ते हैदराबाद के 2 थाणनि जे SHOs खे बि हटायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रीजन के 39 ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। टास्क फोर्स की सिफारिश ते हैदराबाद के 2 थाणनि जे SHOs खे बि हटायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। कराची में अहम ख़बर। सूबाई टास्क फोर्स कराची ऐं हैदराबाद रीजन के 39 ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। टास्क फोर्स जी सिफारिश ते हैदराबाद के 2 थाणनि जे SHOs खे बि हटायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद है। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। IG सिंध पारां ठाहियल टास्क फोर्स जेको आहे अॼु कार्रवाई कई आहे। कार्रवाई कंदे जेको आहे वॾे तादाद में जेके पुलिस अफसर आहिनि गुटका ऐं मंशात में जेको आहे उन्हनि खे मुअत्तल कयो आहे। 39 अफसर आहिनि जिन खे IG सिंध जी हिदायतुनि ते जेको आहे सो सस्पेंड कयो आहे। जंहिंमें जेको आहे 6 कराची जा SHOs आहिनि ऐं 2 हैदराबाद जा SHOs आहिनि ऐं उन में जेको आहे 2 DSP भी शामिल आहिनि जेकी कराची में मंशात फरोश ऐं जेके नशावर शयूं आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि था ऐं उन्हनि जो डायरेक्ट तालुक उन्हनि सां आहे। सो वॾी कार्रवाई कई आहे टास्क फोर्स IG सिंध जी हुकूमत 39 जेको आहे पुलिस जा अफसर कराची हैदराबाद में मुकम्मल तौर ते उन्हनि खे सस्पेंड कयो वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।